أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وآية لهم الأرض الميتة أحييناها وأخرجنا منها حبا فمنه يأكلون وجعلنا فيها جنات من نخيل وأعناب وفجرنا فيها من العيون ليأكلوا من ثمره وما عملته أيديهم أفلا يشكرون سبحان الذي خلق الأزواج كلها مما تنبت الأرض ومن أنفسهم ومما لا يعلمون وآية لهم الليل نسلخ منه النهار فإذا هم مظلمون والشمس تجري لمستقر لها ذلك تقدير العزيز العليم والقمر قدرناه منازل حتى عاد كالعرجون القديم لا الشمس ينبغي لها أن تدرك القمر ولا الليل سابق النهار وكل في فلك يسبحون ऐं उन्हनि जे लाइ हिकिड़ी निशानी ज़मीन आहे जेका मुर्दा पई आहे असां उनखे ज़िंदा कयो ऐं असां उन ज़मीन मां अनाज कढियो पोइ उन अनाज मां ही ख़ोराक हासिल कंदा ऐं असां उन ज़मीन में खजूर जा ऐं अंगूरनि जा बाग़ात बनाए छॾिया पैदा कया ऐं असां उन ज़मीन में अहिड़ो इंतज़ाम कयो जो उन मां चश्मा फुटी निकिरनि था त जीअं ही हुन जी पैदावार मां खाइनि ऐं हुननि जे हथनि उन पैदावार खे न पैदा कयो छा पोइ बि शुकुर नथा कनि या छा पोइ बि शुकुर न कंदा पाक आहे उहा ज़ात जंहिं हर शइ खे जोड़ो जोड़ो पैदा कयो उन्हनि शयुनि मां जिन खे ज़मीन उपाए थी ऐं ख़ुदि हिननि जे जाननि में ऐं उन्हनि शयुनि मां जिन खे ही नथा ॼाणनि ऐं हिननि जे लाइ हिकु निशानी राति आहे असां उन राति तां ॾींहं जी खल लाहियूं था फ़इज़ा हुम मुज़लिमून पोइ ओचितो हू ऊंदाहे में अची वञनि था ऐं सिज पंहिंजे ठिकाणे जे तरफ़ डोड़ंदो रहे थो ज़ालिक तक़दीरुल अज़ीज़िल अलीम इहो अंदाज़ो कयल आहे इहो मुक़ररु कयल आहे उन ज़ात जो जंहिंजो जेका कामिलुल इक़्तिदार आहे जंहिंजो इक़्तिदार बि कामिल आहे ऐं इल्म बि कामिल आहे वल क़मर क़द्दरनाहु मनाज़िल चंड आहे जो चंड खे असां हुन जूं मंज़िलूं अंदाज़ो करे मुक़ररु कयूं एतिरे क़दुरु जो हू जेॾीमहिल पंहिंजूं मंज़िलूं पूरियूं करे मोटे थो त हू खजूर जी हिकु पुराणी टारीअ वांगुरु थिए थो लशम्स यंबग़ी लहा न सिज जी या मजाल आहे जो हू चंड खे पकड़े ऐं न राति ॾींहं खां पहिरीं अची सघे थी वकुल्लुन फी फलकी यसबहून ऐं इहे सभु जूं सभु शयूं हिकिड़े दायरे जे अंदरि हिकिड़े मदार में तरनि पयूं हिननि में अल्लाह रब्बुल आलमीन निशानियूं फरमायूं आहिनि त इंसाननि जी लाइ गौर करण जे लाइ हिकिड़ी निशानी ज़मीन आहे जंहिंमें अल्लाह पाक जी कुदरत अल्लाह पाक जूं नेमतूं आहिनि जो हिकिड़ी मुर्दा ज़मीन आहे ऐं मुर्दा जो मतिलबु आहे हिते बेआबाद पोइ अल्लाह पाक उन जे मथां मींहुं वसाए थो ठोठ ज़मीन पई आहे उन जे मथां जेको मींहुं वसे थो पोइ उन मींहं जे ज़रिए सां अल्लाह पाक उन खे सरसब्ज़ शादाब करे थो छॾे रंग बरंगी बनाए थो छॾे
अल्लाह ताला फरमायो त असां उन खे ज़िंदा कयो ऐं उन ज़मीन मां असां अनाज कढियो ऐं उन अनाज मां ही ख़ोराक हासिल कनि था। हीअ जेका मानी पची करे असांजे साम्हूं अचे थी, गरम गरम मानी, केॾी महिल सोचणु घुरिजे त इहा मानी कीअं आई, कीअं जेको सो यानी अल्लाह रब्बुल आलमीन जो कीअं निज़ाम हलियो, हीअ जेको रोज़ी असां खाऊं पिया कीअं हली, केॾी महिल वेही गौर त करियूं। अॻियां अल्लाह ताला फरमाए पियो वजअलना फीहा जन्नातिन मिन नखील, असां इन ज़मीन जे अंदरि यानी खजूर ऐं अंगूरनि जा बाग़ात पैदा कया ऐं इन में अहिड़ो इंतज़ाम कयो जो इन मां चश्मा फुटी निकिरंदा, चश्मा निकिरंदा, उन मां पाणी जेको आहे सो यानी वॾे ज़ोर सां निकिरे थो। इहो सभु कुझु इंतज़ाम छाजे लाइ कयो, लियाकुलू मिन समरी, त जीअं ही अल्लाह जा बंदा अल्लाह जे इन पैदावार मां खाइनि, उन पैदावार मां खाइनि। वमा अमिलत ऐदीहिम, जंहिंखे हिननि जे हथनि कोन पैदा कयो, जंहिंखे हिननि जे हथनि कोन ठाहियो। छो त इंसान जेको ज़मीन ते कोशिश करे थो, उन्हनि सभिनी कोशिशुनि जो जेको निचोड़ आहे उहो सिर्फ़ु एतिरो आहे जो ज़मीन ते महिनत करे, हर हलाए, पाणी ॾेई ज़मीन खे हमवार करे, नरम करे, उन जे अंदरि ॿिज छटे थो, बसि। उन खां पोइ इन ज़मीन खे जेको आहे उन ॿिज खे अल्लाह पाक जेको आहे सो नरम करे, वरी उन मां अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे सो हिकिड़ी तमामु यानी नरम नाज़ुक सलो कढी ऐं ज़मीन खे फाड़े ऐं उन मां जेको थो ॿाहिरि आणे थो, वरी आहिस्ता आहिस्ता उनखे करे पोइ अल्लाह पाक उन खे जेको आहे सो पोख जी शकल ॾे थो, उन में संग लॻाए थो। ऐं जेकॾहिं बाग़ आहे ऐं वण आहे त पोइ उनखे यानी को कंहिं मेवे जो को बाग़ आहे त उनखे वॾो वण करे थो, वरी उन में अल्लाह रब्बुल आलमीन पोइ ॿूर लॻाए थो, ॿूर खां पोइ उन जे अंदरि जेको आहे सो उहो फल ऐं उहो जेको मेवो आहे उहो लॻाए थो, पोइ आहिस्ते आहिस्ते उहो वधे थो, पोइ पचे थो, पोइ अल्लाह ताला पंहिंजे बंदनि खे खाराए थो। रोज़ाना मंडियुनि में केतिरा अंब था अचनि, केतिरा फ्रूट था अचनि, केतिरा सूफ़ था अचनि, केतिरा केला था अचनि। अल्लाह पाक जो जेको निज़ाम आहे इनखे सोचणु घुरिजे। अल्लाह फरमाए थो इहा निशानी आहे अकुल वारनि जे लाइ, निशानी वेही सोचो त सही, केॾी महिल खाओ था, पीओ था, सभु कुझु करियो था, गौर त करियो त हीउ कीअं पियो थिए, सॼो निज़ाम कीअं पियो हले। अल्लाह अकबर। अल्लाह फरमाए पियो त तव्हांजे हिननि जे हथनि इनखे कोन पैदा कयो आहे, तव्हां वधि में वधि छा कयो आहे जो ज़मीन नरम करे, हमवार करे, ॿिज छटे आया हुया, पोइ सभु कम जेके कंहिं कया, अल्लाह फरमाए अफला यशकुरून, अल्लाह पुछे थो छा पोइ बि शुक्र कोन कंदा, हेतिरियूं नेमतूं आहिनि। ऐं शुक्र में वॾी शइ छा आहे, सभिनी खां पहिरीं त ईमान। जेको इंसान आहे काफ़िर आहे, हुनजो सभिनी खां पहिरियों फ़र्ज़ु आहे त उहो ईमान आहे। ऐं असां जेके ईमान अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक असांखे ईमान नसीब कयो, असांजो फ़र्ज़ु छा आहे, अल्लाह पाक जी फर्मा बरदारी, अल्लाह जी नाफ़रमानी खां बचूं, हराम खां बचूं, ऐं जेके फ़र्ज़ ऐं वाजिब अल्लाह मुक़ररु कया आहिनि उनखे अदा कयूं, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते। अॻियां अल्लाह ताला फरमाए पियो त पाक आहे उहा ज़ात जंहिं हर शइ खे जोड़ा जोड़ा पैदा कयो। कहिड़ियुनि शयुनि मां? अल्लाह फरमाए थो हर शइ जा जोड़ा आहिनि। मिम्मा तुंबितुल अर्द, जेके ज़मीन जिन शयुनि खे उपाए पई उहे बि, ऐं हुननि जे जाननि में मां, ऐं उन्हनि शयुनि मां जेके नथा ॼाणनि। हाणे इंसान में मर्द ऐं औरत इहो त वाज़े आहे जोड़ो, पर जेके ॿूटा पैदा थियनि था इन्हनि ॿूटनि में बि नर ऐं मादा आहे। इहा हक़ीक़त जेका आहे उहा साइंस वारनि खे तमामु यानी बाद में ख़बर पई आहे। पहिरीं साइंस वारा बि इन ॻाल्हि ताईं कोन पता हुआ त को ॿूटनि में बि को जेको आहे सो मुज़क्कर मुअन्नस थिए थो, हाणे चए थी साइंस थिए थो। उन खां पोइ अल्लाह ताला त फरमाए बि वो मिम्मा ला यालमून, अहिड़ियुनि शयुनि में बि जोड़ा जोड़ा आहिनि जिन खे हिननि खे ख़बर ई कान्हे। हाणे उन खां पोइ रफ़्ता रफ़्ता आहिस्ता आहिस्ता साइंस छा थी चए, हाणे हर शइ में जोड़ा जोड़ा। बिजली जेका आहे उनजे अंदरि बि हीउ जेको आहे सो मुस्बत आहे, हीउ मनफ़ी आहे, हीउ पॉज़िटिव आहे, हीउ नेगेटिव आहे। ऐं रत जा जेके जुज़ आहिनि रत में, उन में बि साईं हीउ ग्रुप जेको सो पॉज़िटिव आहे, हीउ नेगेटिव आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो एटम में हीउ इलेक्ट्रॉन, हीउ प्रोटॉन,
माना जेके जेके शयूं बाद में साइंस वञी अलाए केतिरनि सवें सालनि खां पोइ उते वञी पहुती, अल्लाह पाक क़ुरान में इशारो फरमाए छॾियो उन जे तरफ़। केतिरा सवें साल पहिरीं अल्लाह पाक इशारो फरमाए छॾियो। साइंस त हाणे थी पहुती ऐं हाणे थी त साइंस जे करे, साइंस जी कंहिं ॻाल्हि जे करे ऐं या साइंस वारनि जे कंहिं ॻाल्हि जे करे जेको त क़ुरान जी कंहिं हक़ीक़त खे नऊज़ बिल्ला जेको आहे सो न मञणु, इहा वॾी जेको आहे सो वॾी हमाकत आहे, वॾी बेवकूफ़ी चरियाए पए। क़ुरान यकीनी आहे। साइंस वारनि जूं ॻाल्हियूं जेके आहिनि न उहे अॼु हिकिड़ियूं सुभाणे ॿियूं, अलाए केतिरियूं थ्योरियूं जेको बदिलजनि पियूं। हिकिड़ी थ्योरी आई सॼी दुनिया वारनि मञी, हाणे वरी हिकिड़ो साइंसदान ॿियो थो निकिरे चए थो इहो सभु कुझु ग़लति हो, जेतिरनि मञी उहे सभु बेवकूफ़ हुआ, हाणे वरी हीअ सही आहे, वरी उनखे सभु पिया मञनि। त इन्हनि ते कहिड़ो एतबार कजे? एतबार क़ुरान ते आहे, अल्लाह पाक ते आहे। अल्लाह पाक जेको फरमाए छॾियो हक़ आहे, सच आहे। अॻियां अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो त इन्हनि जे लाइ हिकिड़ी निशानी राति, जंहिं राति तां असां ॾींहं जी खल खे छिके लाहियूं था। यानी इन में अल्लाह पाक हिकिड़ी हक़ीक़त फरमाई त हिन काइनात में असुल अंधेरो आहे, असुल ऊंधा आहे। ऐं अल्लाह पाक जेॾी महिल सिज कढे थो त सिज काइनात जे जंहिं हिस्से ते पंहिंजी रोशनी विझे थो, ॼण त उन हिस्से ते अंधेरो ख़तम थी वियो, या अंधेरे जे मथां जेको आहे रोशनीअ जो हिकिड़ो परदो अल्लाह ताला लॻाए थो छॾे। पोइ जेॾी महिल उन इलाइक़े मां सिज लही थो वञे, ग़ुरूब थो थिए, त ॼण के उहो परदो या ग़िलाफ़ जेको अल्लाह ताला रोशनीअ जो हिन जे मथां हणी छॾियो उहो अल्लाह ताला वरी छिके छॾियो। त असल में हो ई ऊंधा आहे, त उहा वरी जेका पहिरीं ऊंधा हुई वरी मोटी आई। क़ुरान इन हक़ीक़त खे बयानु कयो। अॻियां अल्लाह ताला फरमायो त चंड खे अल्लाह पैदा कयो। चंड खे अल्लाह रब्बुल आलमीन यानी अंदाज़े सां छा ॾिनियूं, मंज़िलूं ॾिनियूं। 28 मंज़िलूं आहिनि चंड जूं, ऐं इन्हनि 28 मंज़िलनि सां जेॾी महिल लंघी करे अचे थो त पोइ 2 ॾींहं या 2 रातियूं या हिकिड़ी राति चंड ग़ाइब रहे थो। ऐं उन खां पोइ वरी जेॾी महिल चंड अचे थो त कीअं थो अचे, हत्ता आद कल उर्जूनिल क़दीम। अल्लाह फरमाए पियो पोइ एतिरे क़दुरु जो चंड मोटे थो पुराणी खजूर जी टारीअ वांगुरु। पुराणी खजूर जी टारीअ में 3 सिफ़तूं आहिनि। हिकिड़ी छा हूंदी आहे, उहा सुकी वेंदी आहे, सनड़ी थी वेंदी। ॿियो छा थींदो, ॿियो मुड़ियल हूंदी। ऐं टियों छा हूंदो त उन में ज़रदाण जो असरु हूंदो। अहिड़े तरीक़े सां हीउ जेको चंड अचे थो, पहिरीं जो चंड जेको ज़ाहिर थिए थो, उहो सफ़ा सनड़ो थो थिए, मुड़ियल थो थिए, ऐं सफ़ा वाज़े अछो कोन थो थिए, बल्कि थोरो थोरो ज़रदाण जो हुन में असरु थो थिए। अल्लाह पाक फरमायो त इहो चंड जेको आहे सो पुराणी खजूर जी टारीअ वांगुरु जेको आहे मोटी अचे थो। अल्लाह ताला फरमाए पियो त सिज जी इहा मजाल न आहे जो हू चंड खे हासिल करे, चंड खे पकड़े। इन जा 2 मतिलब लिखिया अथनि। हिकिड़ो मतिलबु इहो आहे त हर हिक जो पंहिंजो पंहिंजो मदार आहे। सिज जो फिरण जो पंहिंजो मदार आहे, चंड जो पंहिंजो मदार। ईअं कोन थो थी सघे त सिज चंड वारे मदार में अची वञे, ईअं कोन थो थी सघे। हर हिक जे जेको अल्लाह पाक उन जो दाइरो मुक़ररु कयो उन दाइरे खां थिड़ी नथो सघे। इहा ई त रब पाक जे जेको आहे सो वजूद जी निशानी आहे ऐं अल्लाह पाक जे वहदहु ला शरीक हुअण जी निशानी आहे त भई अल्लाह जीअं काइनात खे मुक़ररु कयो आहे ईअं ई पई हले, सभु नौकरनि ऐं ईअं ई पिया कमु कनि जीअं अल्लाह पाक हिननि खे मुक़ररु करे छॾियो। ॿियो मतिलबु इन जो आहे त राति जे वक़्तु जंहिं वक़्तु आसमान ते जेको आहे यानी फिज़ा में चंड पंहिंजी रोशनी फैलाए पियो, ओॾी महिल सिज निकिरी अची राति खे ॾींहुं करे छॾे, इहो सिज खे या मजाल कान्हे। ऐं अॻियां अल्लाह ताला फरमाए पियो वलल लैलु साबिक़ुन नहार, राति ॾींहं खां पहिरीं नथी अची सघे। माना जेको अल्लाह पाक उन जो वक़्तु मुक़ररु कयो उन ई वक़्त ते ईंदी ऐं उन वक़्त खां पहिरीं या पोइ नथी थी सघे। वकुल्लुन फी फलकी यसबहून, ए सभु जा सभु जेको आहे पंहिंजे पंहिंजे दायरे जे अंदरि तरी रहिया आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। या रहमर राहिमीन, या रहमर राहिमीन, या रहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद
कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व नशहदु अन ला इलाहा इल्ला अंत नस्तग़फिरुका व नतूबु इलैक नस्तग़फिरुका व नतूबु इलैक नस्तग़फिरुका व नतूबु इलैक। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही व बारिक व सल्लिम। आमीन।